तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे नबी प्यारे हबीब अलैहिस्सलातु व सलाम खे तमामु घणियूं फ़ज़ीलतुनि सां नवाज़ियो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु व सलाम जूं फ़ज़ीलतूं उन जूं रिफ़अतूं त पंहिंजी जॻह ते, पर एसिताईं उलमाए किराम फ़रमाईंदा आहिनि जंहिं शइ जी निस्बत अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे आख़िरी नबी अलैहिस्सलातु व सलाम सां बि थी वई त उन शइ जी बि मक़ाम बुलंद थी वियो। त इन जो मां नंढिड़ो मिसाल जे करे ॾियां, पाणी वठूं त इंसानु जॾहिं पाणी वुज़ू कंदो आहे त उहो वरी वुज़ू जे लाइक़ु न रहंदो आहे, पर जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु व सलाम वुज़ू न थींदो, गुस्ल जेको शरई हूंदो उहो कोन थींदो, पर अलाह जे नबी जॾहिं वुज़ू फ़रमाईंदा आहिनि त सहाबा किराम उहो वुज़ू जो पाणी खणी उन मां बरकत हासिलु करण जे लाइ पंहिंजे मुंहुं मुबारक खे मस कंदा आहिनि। वजह इहा ई आहे, त वजह इहा ई आहे। इन खां अलावा जेकर असां ॾिसूं त खजीअ जो